ओम शांति। हाणे सब बाबा खे याद कंदासीं। ख़ुद खे आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे अॼु दुनिया छा आहे, कल्ह दुनिया छा हूंदी। अॼु जी दुनिया नरक आहे, कल्ह जी दुनिया स्वर्ग हूंदी। स्वर्ग भी हिन ई सृष्टि ते हुयो, हाणे नरक भी हिन ई सृष्टि ते आहे। जॾहिं हिन दुनिया में मनुष्य आत्मा सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी हुई, तॾहिं हिन सृष्टि ते छा हुयो, स्वर्ग हुयो। जॾहिं हिन सृष्टि ते विकार बुराइयूं, हर मनुष्य आत्मा में विकार बुराइयूं प्रवेश थी आहिनि, त ये दुनिया नर्क थी वई आहे। है ना। स्वर्ग ऐं नर्क कोई भगवान न ठाहींदो, मनुष्य आत्मा ठाहींदी आहे। भगवान त असांखे ज्ञान ॾींदो, गुण ॾींदा, शक्ति ॾींदा, है ना। जेतिरो माण्हू उन्हनि खे जीवन में धारण करे ख़ुदि खे परिवर्तन कंदो, ओतिरो दुनिया स्वर्ग थींदी वेंदी, है ना। ॾियण वारो भगवान आहे, लेकिन उन चीज़नि खे स्वयं में धारण त असांखे करिणो आहे न, है ना। भगवान त ॾींदो असांखे, लेकिन अगरि माण्हू आत्मायूं उन्हनि खे धारण न करनि त भगवान बि ॾेई करे छा कंदो। न रोटी आहे, रोटी भगवान माण्हुनि खे ॾींदो, रोटी खाओ, लेकिन अगरि माण्हू रोटी खाईंदा ई न त हिन में भगवान छा करे। ईअं ई दुनिया खे स्वर्ग ऐं नर्क कीअं ठातो आहे, माण्हुनि ई ठातो आहे, जानवर न ठातो आहे। मनुष्य आत्मा ही हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहींदी आहे, मनुष्य आत्मा ही हिन सृष्टि खे नर्क ठाहींदी आहे। हाँ, बाक़ी मनुष्य आत्मा खे भगवान शक्ति ॾींदो आहे उनखे ठाहिण जे लाइ, लेकिन ठाहिण वारो त मनुष्य आहे न। त जॾहिं असां मनुष्य आत्मा जॾहिं दैवी गुण संपन्न थी वेंदा, मनुष्य आत्मा जॾहिं खुद में सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व प्रकार जी पवित्रता धारण करे वठंदी, तॾहिं ये दुनिया स्वर्ग थी वेंदी। त अॼु जी दुनिया नर्क आहे, कल्ह जी दुनिया स्वर्ग हूंदी। छो जो इन ही नर्क में हिन समय परमात्मा अवतरित थी करे हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिनि था, है ना। हिन ई सृष्टि ते परमात्मा हाणे आया आहिनि ऐं हिन ई सृष्टि खे वरी खां उहा स्वर्ग ठाहिनि था, जो कि असांखे नज़र नथो अचे। लेकिन जीअं जीअं मनुष्य आत्मा स्वयं में दैवी गुणनि खे धारण कंदी थी वञे, जीअं जीअं मनुष्य आत्मा परमात्मा जहिड़ा गुण, शक्तियूं, ज्ञान स्वयं में धारण कंदी थी वञे, उहा ये दुनिया छा थी थींदी वञे, स्वर्ग थी थींदी वञे, है ना। मतिलबु उहा ओतिरे माण्हुनि जे कारण त हिन दुनिया में सुख शांति पवित्रता आहे न।
है न। सम्झो घर में घणा ॼणा बि आहिनि, सम्झो घर में घणा ॼणा बि आहिनि, लेकिन अगरि घर में हिकु माण्हू भी पवित्र रहे, शांत रहे, सुखी रहे, सदा सदा संतुष्ट रहे, कभी भी जीवन में चिक चिक तेरी मेरी में न फंसे, हमेशा आनंद में रहे, तो सोचो अगर हर घर में एक माण्हू भी ये निकिरी ईंदो त केतिरा माण्हू तैयार थी वेंदा स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण जे लाइ, है न। भगवान खे ज़्यादा माण्हू न खपनि, सिर्फ़ु 9 लख खपनि। जॾहिं 9 लख माण्हू अहिड़ा थी वेंदा न, तॾहिं ये नर्क ख़तमु थी वेंदो। तॾहिं जो माण्हू न ठहिया, जो माण्हू न वञनि था, वो विनाश खे प्राप्त थींदा, ऐं बाक़ी वो 9 लख इन दुनिया में स्वर्ग जी स्थापना कंदा। मतलब उन 9 लखनि जे रहण सां दुनिया स्वर्ग थी वेंदी। श्री दुनिया में जॾहिं सतयुग जी पहिरियों शुरू थींदो, उन समय हालांकि कृष्ण जे जन्म से सतयुग शुरू थींदो जॾहिं, लेकिन राजगद्दी लक्ष्मी नारायण जॾहिं राजगद्दी ते वेहींदा, जॾहिं विक्रमाजीत संवत शुरू थींदो, उन समय 9 लख माण्हू हूंदा। तॾहिं चई न घटई में सूर्य, घटई में चंद्रमा, घटई में 9 लख तारा। त भगवान असांखे चवनि था कि तव्हांखे 9 लख आत्माउनि खे कीअं ठाहिणो आहे? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणो। तॾहिं ये दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग थी वेंदी। त एतिरा माण्हू तैयार थियनि था, है न, एतिरा माण्हू तैयार थियनि था, भगवान चए थो थियनि था, तॾहिं त अॼु नर्क आहे, कल्ह स्वर्ग हूंदो। त भगवान बि असांखे पहिरियों खां ई ख़बर ॾेई छॾंदो आहे, पोइ ताकि अंत में कोई भगवान की उल्लना न ॾे, भई मां छो न तैयार, मां छो न हलियमि, मां छो न इन दुनिया में वञा। भई सम्झो तव्हांजे घर में उहो हिकु माण्हू वेंदो, अंत में भगवान डिक्लेयर करे ये सतयुग में वेंदो, हाणे दुनिया विनाश थींदी, बाक़ी ये बचंदो, ये स्वर्ग जे 9 लखनि में ईंदो। उन समय तव्हां चओ मां छो न, त भगवान चईंदो ॾिस, हिन त तोखे चई न, इहो ॿियो हीअं हले पियो त तूं ॿियो विघ्न पियो विझे, त हिन करे तूं न हलंदे। हाणे न कॾहिं कॾहिं ॿार ज़िद कंदो आहे न, चईंदो आहे मूंखे बि ईअं खपे, मूंखे बि ईअं हूअं, चईंदा आहिनि न न अञा तूं नंढो आहियां, त ॾिस तूं न मञई, तूं न तैयार थिए त हाणे कीअं वेंदे। हुन मञे, हुन तैयार थी वियो त हाणे हुनखे वञिणो आहे, है न। त भले ॿार रोई वेई, हीअं थोरी एंड टाइम ते कोई उन्हनि खे तैयार करे वठी वेंदो, वो पंहिंजी गाॾी हूंदी त वठी वेंदो, बाक़ी ईअं प्लेन ट्रेन में वेंदा त थोरी पोइ वञी सघंदो आहे, छो की न पहिरियों खां ई मञे ई न। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि पहिरियों खां ई मञी वठो, न त अंत समय पोइ चईंदा मां बि वञा, है न। पोइ त कल्प जी नूह थी वेंदी कि असां कॾहिं बि न वञी सघंदा आहियूं। बसि हुन दुनिया जो आनंद, हुन दुनिया जे बारे में हा ॿुधी करे, हा भई ईअं थी हूंदी उहा दुनिया, या पोइ द्वापर युग में हा भई अहिड़ी दुनिया हुई, बसि ॿुधी सघंदासीं, ॾिसी त न सघंदासीं। छो जो हाणे असां स्वयं के परिवर्तन न कंदासीं, भगवान जे चए ते न हलंदासीं, त अहिड़ी दुनिया में कीअं ईंदासीं। हिन करे बाबा असांखे चवनि था कि हिन ई सृष्टि ते स्वर्ग हुयो, हिन ई सृष्टि ते हाणे नर्क आहे, बसि हिन नर्क खे हाणे स्वर्ग में परिवर्तन करणो, नर्क खे हाणे स्वर्ग में परिवर्तन करण लाइ बाबा जो ज्ञान ॾियनि था। उहा
सदा जीवन में बाबा जो असांखे ज्ञान ॾियनि था उनखे जीवन में धारण करे स्वयं जो जीवन परिवर्तन करो। जेसिताईं असां न ॾेखारींदासीं कि स्वयं जो जीवन परिवर्तन कयो आहे तेसिताईं असां हुन दुनिया में वञी न सघंदा आहियूं। त अॼु नर्क आहे कल्ह स्वर्ग हूंदो, त स्वर्ग में हलण जी तयारी करण लाइ छा करिणो पवंदो? अवगुण विकारनि खे छॾिणो पवंदो ऐं दैवी गुणनि खे धारण करिणो पवंदो, है न। अवगुण विकारनि खे छॾिणो पवंदो ऐं दैवी गुणनि खे धारण करिणो पवंदो। ॿियो बाबा असांखे चवनि था कि ॾिसो दुनिया में गुरु माण्हू मंत्र ॾींदा आहिनि, है न। गुरु माण्हू मंत्र ॾींदा आहिनि न, त हिते बि बाबा असांखे कहिड़ो मंत्र ॾींदा आहिनि? मन मना भव जो, है न। हिते बि बाबा असांखे कहिड़ो मंत्र ॾींदा आहिनि? मन मना भव जो। पंहिंजी की आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करण जो मंत्र ॾींदा आहिनि। दुनिया में त माण्हू अलाए छा छा मंत्र ॾींदा, इहे जाप जपो, ईअं करो, लेकिन बाबा चवंदा आहिनि हुन सां फ़ाइदो कुझु न आहे, है न। मुख सां चईंदा रहंदा या मन में चईंदा रहंदा, लेकिन जॾहिं मुख मां आवाज़ उहो थी कढंदासीं त उहो मंत्र छुटिजी वेंदो। गुरु माण्हू मंत्र ॾींदा आहिनि, लेकिन इहे रिवाज कॾहिं खां निकितो? इहे बाबा हाणे परमधाम खां हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, त सभिनि खे अची करे महामंत्र ॾींदा आहिनि, मन मना भव जो। ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में मथे यादि करो, इहो महामंत्र ॾींदा आहिनि। इन सां छा थींदो आहे? असांजे मन में बाबा जी यादि रहंदी, त बाबा जी यादि सां मन सॼो शुद्ध रहंदो, मन में शक्ति ईंदी, आत्मा में शक्ति ईंदी, मन जा वीचार शुद्ध थींदा वेंदा। ऐं जंहिंजा मन जा वीचार शुद्ध थींदा वेंदा, मन शांत, त जीवन में केॾो सुख शांती आहे, है न। इन करे मन में सदा शांती जे लाइ असांखे इहा मंत्र खे प्रैक्टिकल जीवन में लाइणो खपे। कहिड़ो मंत्र प्रैक्टिकल जीवन में लाइणो खपे? कि ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, है न। तॾहिं असांजो मन सदा शांत रहंदो, बुद्धि परमात्मा तरफ़ परमधाम में रहंदी, त बुद्धि हिकु ठिकाने ते रहण सां हेॾे होॾे बुद्धि जो भटकणु बंदि थी वेंदो आहे। हिन करे बाबा असांखे चवनि था सदा हिन मंत्र खे ध्यान में रखो। इन सां ई असां माया अर्थात विकार बुरायूं, व्यर्थ संकल्प, नेगेटिव संकल्प, वेस्ट संकल्पनि सां मुक्ति पाए सघंदासीं, है न। इन्हनि सां ई असां इन्हनि वेस्ट नेगेटिव डर्टी संकल्पनि सां मुक्ति पाए सघंदासीं। कहिड़े मंत्र सां? मन मना भव जे मंत्र सां। हिनखे अंदरि जपणो न आहे, बसि असांखे सम्झ हुजणी खपे। छा सम्झ हुजणी खपे? कि इहा मंत्रनि सां ई असां हिननि विकार बुराइनि ते विजय प्राप्त करे सघंदा आहियूं। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि अंदर में ये स्मृति रखो। दुनिया में माण्हू छा चईंदा आहिनि, सोचंदा आहिनि जपणो आहे, जपणो न आहे, अंदरि स्मृति रखो। जीअं तव्हांखे अंदरि सम्झ आहे न, स्मृति आहे न कि तव्हां केरु आहियो, है न। तव्हांखे जपणो थोरी पवंदो आहे मां फलानी आहियां, फलानी आहियां, फलानी आहियां। असां केरु आहियूं? असां आत्मा आहियूं। असांजी इहे सभु चीजूं आहिनि जो नेचुरल चीज स्मृति में कीअं रहे थी।
पंहिंजी चीज़ उहो ई असांखे इन खे बि नेचुरल स्मृति में लाइणो आहे कि मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां न। इन रीति असांखे नेचुरल परमात्मा सां असांखे पंहिंजो बुद्धि योग जोड़े रखिणो आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि दुनिया में ॾिसो माण्हू अनेक प्रकार जा चित्र आदि ठाहींदा रहंदा आहिनि, लेकिन सभु प्रकार जे चित्र ठाहींदे हुए बि माण्हू भॻवान खे चए थो नाम रूप सां न्यारो आहे, है न। कंहिंखां पुछो न भॻवान केरु आहे, किथे आहे, चईंदा भॻवान त नाम रूप खां न्यारो आहे, उहो त अजन्मो आहे, कर अहिड़ो आहे अहिड़ो आहे। लेकिन अगरि नाम रूप सां न्यारो आहे त पोइ हुनजी त एॾी सारी शिकलियूं, एॾा सारा नाम ठाहे छॾिया अथनि। पोइ उन्हनि खां पुछो त उहा पोइ चईंदा अरे असांखे त फलाणे गुरू चई, फलाणे शास्त्रनि में लिखियलु आहे, फलाणे गुरू चई, फलाणे शास्त्र चई, लेकिन तव्हांखे त अकुल आहे न, तव्हां छो था उन ॻाल्हि खे पॉइंट आउट करो कि फलाणो। त बाबा असांखे चवनि था कि हिन रीति असांखे सदा यादि रखिणो आहे कि परम पिता परमात्मा खे असांखे यादि करिणो आहे त मथे ई यादि करिणो आहे, ॿियो किथे बि यादि न करिणो आहे, ताकी असां हिन सृष्टि जी रहंदे हुए धोखाधड़ी सां बची सघूं। ॿियो बाबा असांखे चवनि था कि दुनिया में अहिड़ी सत्युगी दुनिया में अहिड़ी दुनिया हुई सत्युगी जिते दुख शांति जो नाम निशान ई न हुयो। हिन समय त दुख शांति सभिनि खे पतो आहे छा थींदी आहे, कीअं थींदी आहे, लेकिन सत्युगी अहिड़ी दुनिया आहे जिते दुख शांति अपवित्रता छा थींदी आहे इन जी अविद्या हूंदी, मतिलबु इहे पतो ई न हूंदो माण्हुनि खे। त अहिड़ी दुनिया में बाबा असांखे वठी था हलनि जिते दुख अशांति हूंदी ई न, माण्हुनि जे जीवन में सदा ई सुख शांति ख़ुशी थींदी रही हूंदी। ॿियो बाबा चवनि था ॾिसो हिन समय न माण्हुनि जी आयु छो नंढी आहे, है न। हिन समय माण्हुनि जी आयु छो नंढी आहे, माण्हुनि हिकु त खाधो पीतो अहिड़ो आहे, ॿियो कर्म अहिड़ा आहिनि, ॿी ॻाल्हि आहे न अपवित्रता जे कारण सर्व प्रकार जी अपवित्रता माण्हुनि जे जीवन में आहे न, हिन करे माण्हुनि जी आयु घटि थी वई आहे। हिन समय माण्हू वेठे वेठे ॿाहिरां खां माण्हू भले तंदुरुस्त रहे थो, लेकिन वेठे वेठे असांखे माण्हुनि खे हार्ट अटैक थो अची वञे, छो जी अपवित्रता सां मनुष्य तन जी आयु घटि थींदी वेंदी आहे। अपवित्रता अर्थात काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे जॾहिं असां कमु कंदा आहियूं न त असांजी आत्मा जी शक्ति ख़तमु थींदी वेंदी आहे, असांजो शरीर बि उन्हनि वाइब्रेशन खे सहन न करे पाईंदो आहे न। कॾहिं कॾहिं अगरि असां ॾिठो हुजे त के माण्हू भले चिल्लाए थो, गुस्सो थो करे, लेकिन हुनजो शरीर ॾाढो कमज़ोर थींदो वेंदो है न, हुनजो शरीर ते ॾाढो असरु पईंदो आहे, हिलंदो रहंदो आहे हुनजो शरीर, गुस्सो कंदे बि शरीर हिलंदो वेंदो, लाल अखियूं लाल थी वेंदियूं, या मुंहुं लाल थी वेंदो या कारो थी वेंदो आहे, है न। त इहे लोभ मोह अहंकार हिननि जे वश थी करे न असांजो शरीर कमज़ोर थींदो वेंदो आहे, त हिन सां न असांजी आयु शरीर जी आयु घटि थींदी वेंदी आहे।
न त हिन समय असांखे बाबा चवनि था कि अगरि शरीर जी आयु वधाइणी आहे त हिन विकारनि खे छॾो। ॾिसो, हिन विकारनि खे छॾण सां असांजी शरीर जी आयु बि वॾी थी वेंदी, असांजी आत्मा जी शक्ति बि वेस्ट न थींदी। ॿियो, असांजे संबंधनि में बि माण्हू शांती सां सुठी रीति संबंध निभाईंदा न, संबंधनि में बि मिठास ईंदी आहे। जंहिंमें विकार न हूंदा आहिनि त उहो संबंध में बि हिक ॿिए सां ॾाढो सुठी रीति ईंदा आहिनि। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि हिन विकारनि खे छॾो, इन सां असांजी आयु वॾी थी वेंदी, असांजे जीवन में बि सुख शांती ईंदी। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा यादि रखो, सर्व जो सदगति दाता कहिड़ा? परमात्मा। सर्व जो सदगति दाता हिकु ई आहे, हिकु जे अलावा ॿियो कोई न। सर्व में सर्व अची वियो, यूनियन जा बि, प्रकृति जो बि सदगति दाता हिकु परमात्मा ही आहे। त असांखे सदा ये यादि रखिणो आहे कि भॻवानु केरु हूंदो आहे? जो सर्व जी सदगति करे न। त हिन हर धर्म में पंहिंजा पंहिंजा माण्हू सोचंदा आहिनि असांजो इहो भॻवानु, इहो भॻवानु, इहो भॻवानु, लेकिन भॻवान जी परिभाषा छा आहे? जो सर्व जी सदगति करे। त हर धर्म वारनि जा वॾा हर धर्मनि जी सदगति करे सघंदा आहिनि, अगरि वो करणु चाहिनि त बि कोई उन्हनि जी न मञंदो। अॼुकल्ह ख़ुदि जे माउ पीउ जी कोई नथो मञे त ॿिए जे धर्मनि जे वॾनि जी केरु मञंदो? त हिन करे इहे सभु सम्झी सघंदा आहियूं कि सर्व जो सदगति दाता कोई देहदारी न थी सघंदो आहे। छो जे देह सां गॾु छा आहिनि? धर्म आहिनि। देह सां गॾु धर्म आहिनि, जाते धर्म आहिनि हुते छा थींदो आहे? जाते धर्म हूंदा आहिनि हुते छा थींदो आहे? गड़बड़ थी वेंदी आहे न। हुते मां वॾो मां नंढो, इहे नंढो मां वॾो, फलानो फलानो थी वेंदो। त हिन करे भॻवानु केरु हूंदो आहे? जो कॾहिं पंहिंजी देह ई न वठे, ऐं उहो सर्व देह ई इन करे न वठंदो आहे ताकी उन्हनि जी सभु मञे, है न। अॼु निराकार के सभु धर्म वारा मञण लाइ तयारु आहिनि। अॼु निराकार के कोई यादि वैसे कंदा बि आहिनि सभु धर्म वारा, निराकार के सभी यादि कंदा आहिनि, है न। शरीर सां माण्हू पहिरियों धर्म ॾिसंदो आहे, शरीर सां गॾु पहिरियों धर्म आहिनि, ऐं पोइ स्त्री पुरुष आहे, नंढो वॾो आहे, है न। पहिरियों त अगरि कोई ॿिए धर्म वारे खे सेखारींदो त चईंदो इहो छा मूंखे सेखारींदो, इहो फलाणे धर्म जो आहे, असांजे धर्म में त असांखे ईअं सेखारींदा आहिनि। ॿियो माण्हू अगरि कोई स्त्री कंहिंखे सेखारे, अॼु ॾिसो हेॾा सारा गुरू आहिनि, है न। कोई एॾे लेडीस अगरि कोई किथे वेही तव्हांखे कीर्तन ॿुधाए, सत्संग कीर्तन ॿुधाए त माण्हू घटि उनजी मञंदा, लेकिन पुरुष वेहींदो आहे न, पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे लेडीस ईअं कंदियूं आहिनि। त बाबा असांखे चवनि था ॾिसो स्त्री पुरुष में बि अची आहे, वरी नंढे वॾे में बि, कोई नंढे शरीर वारे में कोई आत्मा एॾी होशियारु हुजे, उहा अगरि असांखे कीर्तन भॼन सत्संग ॿुधाए त बि माण्हू चईंदा अरे हीअ त नंढो ई आहे, इहे छा ॼाणे, ईअं ई ज्ञान थो ॾे, है न। त देह सां गॾु धर्म बि आहिनि त नंढो वॾो बि आहे, त स्त्री पुरुष बि आहे, लेकिन निराकार सां त कुझु बि न आहे। त हिन करे भॻवानु केरु? जो अशरीरी अजन्मो हुजे, है न, जो सभिनि जो हुजे,
त निराकार परमपिता परमात्मा ही सर्व जो सदगति दाता है। को ॿियो कोई भी दुनिया में कंहिंजी सदगति न करे सघंदो आहे। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सर्व प्राप्तियुनि की स्मृति में इमर्ज रखी सदा संपन्न रहण वारा संतुष्ट आत्मा ठहो। बाबा चवनि था संगम युग ते बाप दादा द्वारा जो भी प्राप्तियूं हाणे हिन कलयुग अंत सतयुग आदि जे विच जे हिन संगम युग में जो असांखे भगवान सां प्राप्ति थींदियूं आहिनि न, जीवन में तव्हांखे कॾहिं बि भगवान सां जो प्राप्ति थी आहे उनखे हमेशह यादि रखिणो खपे। हा कि असांखे भगवान सां कॾहिं कॾहिं असांखे भगवान मदद कई, असांखे सुठो अनुभव थियो। ये परमात्मा खे ऐं हुनजी प्राप्तियुनि खे यादि कंदा त सदा ख़ुशि रहंदा, कॾहिं हलचल में न ईंदा, है न। त ॿियो बाबा असांखे चवनि था कि जो सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आहे न, वो सदा ही राज़ी सदा ही संतुष्ट रहंदा आहिनि। भई असां जीवन में अगरि सर्व प्राप्ति असांजी आत्मा तृप्त आहे त असां हर ॻाल्हि में संतुष्ट रहंदासीं। संतुष्ट आहे सभिनि खां वॾो खज़ानो आहे। जंहिं वटि संतुष्ट आहे उन वटि सभु कुझु आहे। संतुष्ट आत्मा जे दिलि सां निकिरंदो आहे, जो पाइणो हुयो उहो पाए वरितो। स्लोगन आहे कि जीवन में महिनत सां छुटणो आहे त परमात्मा सां सदा सच्चा रहो। जेतिरो असां भगवान सां सच्चा रहंदासीं न ओतिरो भगवान जी असांखे मदद मिलंदी रहंदी और जीवन में असां सहज ही अॻियां वधंदा रहंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।